Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सिंध में मई महीने में मकानी चूंड कराइण जो ऐलान। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत में इजलास दौरान सिंध में 2 मरहलन में मकानी चूंडूं कराइण जो भी फैसलो। इलेक्शन कमीशन मूजिब पहिरें मरहले में मई महीने के आखिरी हफ्ते में चूंडूं थींदियूं। चीफ सेक्रेटरी सिंध के पहिरें मरहले जी चूंडुनि लाइ ज़िलनि जा तफ़सील फौरी तौर फ़राहम करण जी हिदायत। ब्रीफिंग में चयो वियो त सिंध में हतमी तकबंदियूं 24 मार्च ते शाया कयूं वेंदियूं। MQM पारां वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद अपोज़िशन सां राब्ता तेज़। आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात बाद MQM वफ़द जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत बदनीयत आहे, मेंबर्स ख़िलाफ़ कुझु बुरो करण जो इरादो रखे थी। सभिनी पार्टियुनि सां राब्ता जारी आहिनि। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त मौजूदा सूरतहाल ते ॻणती आहे, अहिड़ो क़दम खयो वञे त जीअं जमहूरियत खे नुक़सान न पहुचे। गॾियल ओपोज़िशन हुकूमती इतिहादनि खे गॾु खणी हलण लाइ बि फार्मूलो तइ करे वरितो। काफ लीग खे PTI हुकूमत में मिलियल हिसे खां वधीक न ॾियण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त फार्मूले तहत काफ लीग खे उहो ई हिसो मिलंदो जेको PTI हुकूमत में खेनि मिलियल आहे। बेतमादी रिथ में साथ ॾियण ते बाग खे बलूचिस्तान ऐं वफ़ाक़ में नुमाइंदगी ॾिनी वेंदी। नए सेटअप में एडजस्टमेंट लाइ चइनी सूबनि जा गवर्नर्स बि तब्दील कराइण ते इत्तिफ़ाक़। PTI अॻवान अलीम ख़ान तर्फ़ां जहांगीर तरीन ग्रुप खां लातालुकी ज़ाहिर। अलीम ख़ान पंजाब जे वज़ीर मियां ख़ालिद महमूद खे पंहिंजो तर्जुमान मुक़ररु करे छॾियो। अलीम ख़ान पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त तरीन ग्रुप में शामिल न थिया आहियूं। असांजे ग्रुप जा मेंबर्स पार्लिमानी पार्टी जे इजलास में शिरकत कंदा। असां उस्मान बोज़दार खे हटाइण जो मुतालबो नाहे कयो। अॼोके इजलास में शिरकत बाद अॻिते जो लाइ अमल जोड़ियो वेंदो। लंडन पहुतल अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन विच में मुलाक़ात जा इम्कान। अदम एतमाद कामयाब होगी इंशाअल्लाह। और धमकियाँ मत दो कि अगर नाकाम हो गए मैं ये कर दूंगा, मैं वो कर दूंगा। हमने कोई चूड़े नहीं पहने हुई। हम भी फिर आपके साथ वो जंग लड़ेंगे कि अब तुम्हारी नस्ल तो है ही नहीं कि वो याद रखे, लेकिन तुम्हारे जो यूथी हैं इंशाल्लाह ये याद रखेंगे, उसकी नस्ल याद रखेंगे इंशाल्लाह। तुमने हमें कभी देखा नहीं है। अशरफ गनी का अंजाम देखो अफगानिस्तान में। हमने तो पहले दिन से आपकी हुकूमत नहीं मानी और अब आपके खिलाफ अदम एतमाद आ चुका है। तुम्हारे अपने लोग भी अब हमारे साथ इंशाअल्लाह इस अदम एतमाद में साथ होंगे। धमकियूं न ॾियो, असां बि चूड़ियूं न पाती मां आहिनि। ॼाणूं था त लॉस एंजलिस खां डी चौक ताईं तव्हांजो किरदारु बदबूदार रहियो आहे। PDM सरबराह जा वज़ीर आज़म जी तक़रीर ते जवाबी वार फज़लुर रहमान चयो आहे त इमरान ख़ान जो हशर अशरफ गनी खां वधीक ख़राब थींदो। असां आमरनि सां वेड़ कई। इमरान ख़ान कहिड़े बाग जी मूरी आहे। इमरान पंहिंजे आकाउन खे बि मायूस करे छॾियो। हाणे हू हुकुमरान नाहे रहियो। बेतमादी रिथ ज़रूरु कामयाब थींदी। इमरान ख़ान जे इक़्तिदार जी ॿेड़ी लुड़ी रही आहे। PTI जा माण्हू बि बेतमादी जो साथ ॾींदा। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक जो भाउ लियाकत खटक जी JUI में शामिल। दो ऐसे वाक़े जो मेरे लिए बर्दाश्त से बाहर है। एक जो हमला आसफा बीवी पे हुआ, हमने वो वीडियो हर तरफ से देखा, हर तरीके से देखा। वो जो आसफा बीवी और हमारे तरफ अपने आप को इट अलायंस इटसेल्फ विद अस, और फिर ऐसे अचानक ने इन अ वेरी मेथोडोलॉजिकल मैनर मेड इट्स वे टुवर्ड्स माय सिस्टर and physically hit her. उसके बाद कल वज़ीर आज़म पाकिस्तान कौम के सामने खड़ा होके सदर ज़रदारी को बंदूक का धमकी देता, ये भी हमसे बर्दाश्त नहीं। जहाँ तक आसफा बीवी का वाक़या है, मैं एक ISI से दरख्वास्त करूँगा, इंटेलिजेंस एजेंसी से दरख्वास्त करूँगा कि आप इस इंसिडेंट को इन्वेस्टिगेट करें और आप अपना तरफ से भी एक रिपोर्ट तैयार करें।
आसिफा ते ड्रोन हमलो ऐं वज़ीर आज़म जी आसिफ अली ज़रदारी खे बंदूक वारी धमकी बर्दाश्त कंदा आहे। पीपी चेयरमैन ISI ऐं एजेंसीज़ खां आसिफा भुट्टो खे ड्रोन लॻण वारे मामले जी जांच जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान असांखे ज़िंदगी ऐं मौत जूं धमकियूं ॾिए थो त पाण बि बर्दाश्त करे ऐं उहो कंदुसि जो तव्हांजा ईंदड़ नस्ल बि यादि रखंदा। बंदूक हलाइण ॼाणूं था पर कॾहिं इस्तेमालु नाहे कई। हुकुमरान सम्झनि था त डिॼी वेंदासीं, असां ॿार न आहियूं। इमरान ॼाणी वठे त असांजी रगुनि में शहीदनि जो रतु आहे। सेंट्रल पंजाब वेंदे आसिफा ते ड्रोन हमलो थियो। न्यूज़ चैनल जे मालिक ऐं इंतिज़ामिया लिखत में माफ़ी वरिती आहे। असांखे हुकूमत ते एतमाद नाहे। ISI ऐं एजेंसीज़ ड्रोन हमले जी जांच कराइनि। बिलावल तरफ़ां वज़ीर आज़म जी तक़रीर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ सदर आरिफ अलवी बि ऑपोज़िशन जे निशाने ते गरियल ऑपोज़िशन सदर जे मुवाख़ज़े जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त ऑपोज़िशन इत्तिफ़ाक़ कयो त बेतमादी रिथ जी कामयाबी बाद सदर जे मुवाख़ज़े लाइ रिथ पेश कई वेंदी। नए सदर लाइ नाला तजवीज़ करण बाबति आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान जे बदल बरुकनी कमेटी कान तइ थी वियो त नओं सदर पीपल्स पार्टी ऐं JUIF जो हूंदो। आवाम खे महांगाई जो वॾो झटको। नेपरा बिजली पौणा 6 रुपया महांगी करे छॾी। नेपरा मौजिब फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली जो फ़ी यूनिट 5 रुपया 94 पैसा महांगो कयो वियो, जंहिंसां वाफ़ेदारनि ते 58 अरब रुपयनि जो भार पवंदो। ईंदड़ महीने खां वाधू बिल उगाड़िया वेंदा। बिजली जी क़ीमतुनि में वाध लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक जे वाफ़ेदारनि ते न थींदो। सियासी महाज़ ते पहिरियों ऐं अहम मरहलो इस्लामाबाद, उन खां पोइ पंजाब जी सियासत ते मुशावरत सां फ़ैसिला कया वेंदा। हुकूमत सियासी महाज़ ते पुरएतमाद ऐं मुस्तहकम आहे। लाहौर पहुतल वज़ीर आज़म जूं पंजाब जे गवर्नर ऐं वॾे वज़ीर सां मुलाक़ातुनि दौरान ॻाल्हियूं। गवर्नर चौधरी सरवर ऐं वॾे वज़ीर उस्मान बुज़दार वज़ीर आज़म खे इत्तेहादनि सां राब्तनि तोड़े सूबे जी सियासी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म ऐं पार्लियामेंट पार्टी जो उस्मान बुज़दार ते एतमाद आहे। उहो एतमाद जारी रहण ताईं उस्मान बुज़दार पंजाब जो वॾो वज़ीर रहंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ऑपोज़िशन अहिड़ो निज़ाम आणणु घुरे थी जो फ़ौज खे कंट्रोल करे सघिजे। ऑपोज़िशन जे चेहरनि मां ख़बर पवे थी त हालतूं काॾे पियूं वञनि। हुकूमत चाहे थी त बेतमादी जो ड्रामो 23 मार्च खां अॻु ख़तमु थी वञे। असेंबली जो इजलास घुराइण जो फ़ैसिलो स्पीकर खे करणो आहे। हुकूमत खे 179 मेंबर्स जी हिमायत हासिल आहे। ऑपोज़िशन खे 172 मेंबर्स असेंबली में ज़ाहिर करणा पवंदा। फवाद चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ऑपोज़िशन अॻवाननि जे हवाले सां वीडियोज़ बि ॾेखारियो। पीपल्स पार्टी हुकूमत जे ॾिठल इतिहादनि सां राब्ता तेज़ करे छॾिया। मुतहिदा खां पोइ GDA सां बि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। PP क़यादत वॾे वज़ीर मुराद अली शाह खे GDA सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां पीर पागारो सां फ़ोन ते राब्तो। बेतमादी रिथ में हिमायत सूदो ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद मां वापसी बाद पीर पागारो सां मुलाक़ात कंदो। इमरान खान इंशाअल्लाह जीतने जा रहा है और स्पीकर के पास फ्लोर क्रॉसिंग के नाअहली के इख्तियारात है। और ये 18वीं तरमीम में सारी पार्टियों ने मिलकर हॉर्स ट्रेडिंग का रोकने का फैसला किया और जिसमें ये जो है हॉर्स ट्रेडिंग को ख़त्म करने के लिए स्पीकर को ये इख्तियारात दिए गए हैं और स्पीकर के इख्तियारात को कोई चैलेंज नहीं कर सकता। अब ना छांगा मांगा है ना मरी है जहां ये आदमियों को छुपाएंगे और रखेंगे। 172 आदमी इनको लेके आने पड़ेंगे और PTI के साथ जिन्होंने वोट लिए हैं, PTI के लोग उन लोगों का सियासी घेराव करेंगे जो बिकने और बकने के अमल में शामिल होंगे। आप देखेंगे मैंने आज अपील की है कि जिस दिन वोटिंग होगी सारे फॉलोअर्स जो है इमरान खान के वो असेंबली से बाहर होंगे। जो हमारा ग्रीन एरिया है D चौक का। हुकूमत तरफ़ां असेंबली में बेतमादी रिथ ते वोटिंग दौरान D चौक ते एहतजाज जो ऐलान। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त बेतमादी रिथ नाकाम थियण बाद फतह जो जश्न मल्हायो वेंदो। शुक्र आहे जो ऑपोज़िशन चवे थी त एम्पायर न्यूट्रल आहे। बेतमादी में हाराइण खां पोइ बि पंहिंजे बयान ते क़ाइमु रहिजो। MQM खे सुञाणो थो उहा हुकूमत सां गॾु हूंदी।
सखरन जी वेटनरी यूनिवर्सिटी में वीसी जी चार्ज ते फारूक मतीन ऐं सुल्तान जतोई विच में तकरार। सिंध हाई कोर्ट मां कम जारी रखण जी इजाज़त मिलण बाद वीसी फारूक मतीन चार्ज संभालण लाइ यूनिवर्सिटी पहुची वियो। सिंध सरकार तरफ़ां मुक़रर वीसी सुल्तान जतोई चार्ज छॾण खां इनकार कंदे चयो त सरकारी लेटर मिलण बाद चार्ज फारूक मतीन हवाले कंदो। सिंध हाई कोर्ट सखर डीसी नौशरो फिरोज जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। 3 ॻोठनि खे गैस मुहैया न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान तलबी बावजूद डीसी नौशरो फिरोज पेश न थियो। अदालत डीसी जा ज़मानत जोगा वारंट्स जारी करण बाद ॿुधणी 30 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। रुगो गाय माल में बीमारी आहे त ॿिया ढोर छो था मरनि। काचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गाय माल सां गॾु ॿिया माहो ऐं बाकरो माल बि धड़ाधड़ मरण लॻो। वाही पांदी टंडो रहीम ऐं ॿियनि इलाइक़नि में ढोरनि जे मरण जूं तस्वीरूं ऐं फुटेजिस साम्हूं अची विया। मथाण ख़ाली थियण ते मालवंदनि जा मथे ते हथ। लाइव स्टॉक खाते खां ढोरनि खे बीमारियुनि खां बचाइण लाइ हंगामी बुनियादनि ते उपाउ वठण जो मुतालबो। सूबाई वज़ीर बारी प्रतापी समूरनि ढोरनि खे लंपी बीमारी थियण जी तरदीद कंदे चयो हो त रुगो गांव माल उन बीमारी में वकोड़जी रहियो आहे। मसलो इहो आहे पुट मां जो यको विड़दो ईंदो आहे मासां उनजो शाबान न आहे। उहो यको चवंदो आहे कारी आहे मां मारींदुमि भाइनि खे मारींदुमि माउ खे मारींदुमि मुदा इन घर खां निकिरे इहा जा ॾेई वञे मुदा मां इहा मिल्कियत जेकी आहे खावां। अॼु असांखे घर खां कढी छॾियो आहे। रक्शो हलाईंदो आहे नशई आहे जुआरी आहे। बसि इहा इंसान बाबा मारींदो इहा जा बसि ब्लैकमेल कंदो आहे जॻह जे करे। ॿियो छोकिरी ते इल्ज़ाम धीअनि मां जिन ते माते बाबा कारियूं आहिनि अहिड़ा कमु कंदियूं आहिनि मौदा मिले मूंखे जरगो मां खावां। ऐं डहरकी में मवाली पुट मां ऐं भेनरुनि खे कारहियुनि जी तोहमत हणी घरां कढी छॾियो। मुस्मात मंज़ूरा मलिक नायो आहे त पुट मिल्कियत फबाइण लाइ कूड़ो इल्ज़ाम हणी घरां कढी छॾियो आहे। शबान कारहियुनि जी तोहमत मणी जरगे ज़रिए बि पैसा फबाइण घुरे थो। मुंहिंजी ऐं धीअरुनि जी हयाती ख़तरे में आहे। सरकार ऐं पुलिस तहफ़ुज़ मुहैया कनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन ख़बर ॾियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।